अस्सलाम वालेकुम। चाल अरे राजा तू आ जा। वालेकुम सलाम। अरे तू वही अदाकारी कर, तू एग्जाम ले तो काहे जाने तो पेपर 12 जा लगे तो खोड़ लगे तो पास थींदे। आज छो न पास थी तुम यकारी कुकड़ दे पास थियो हाणे न थी तुम हाणे भी दी तो मान खोड़ बिटान गए कुकड़ दी पास थियो। हां बस पो तू डॉक्टर थी सुबह छा असांखे पकड़ पटका ॿुधाईंदे तू छा कंदे? डॉक्टर थी तू बाबा असा पर अदाकार थींदा रे सवाल भी लिखया छा लिखियो? सवाल लिखिया थी? हां लगे त न तो अच्छा सबक सवाल पहिरियों ॿुधाए। सवाल पहिरे में लिखियो फायदा अली चए थी। फैज़ा अली काॾों आई? हा ॿुधाए। छो फायदा अली एडी सारी फटकार असे थी तो खबर न है। हा ॿुधाए छा चयो चए थी इरशाद? अब्बा अरे छोकरन के त परे कयो सॼी घोर मेड़े में असां पाण ग़रीब आहियूं। सही चए थी न? ये घोर रे काॾे आई हिते उस्ताद भला घोर का झुमिर खेॾंदा जा? बाबा मां सवाल में लिखियो आहे न मार्कू मिलदी तोखे छा आहे? अच्छा सवाल ॿियो ॿुधाए। सवाल ॿियो बे में लिखियो आहे ममताज मौलाई। छा लिखियो तो? छा चयो तो इरशाद? इरशाद इहो आहे त के तो दवा भी कराइजे उन हकीम खां जेके बीमारी जी ख़बर हुजे। बाक़ी इन जहिड़े डॉक्टर ॾे वेंदो पोइ मरीज़ बचे थो? न वाकई तव्हां जे डॉक्टरनि जे मरीज़ कान बचंदो। हा पोइ उहो सही चए थो न? हा चौथों ॿुधाए। सही चौथो अहमद मुगल चए थो। अहमद मुगल? हा उहो त गाना ई बंदि कया उन्हीं जो छा का उन्हीं बोले जाने पुराणो चए थो कॾो बणे कोन पुराणो। हा ओल्ड इज गोल्ड। हा ॿुधाए इरशाद। हा चए थो जीअ सिंध वारा जीअं सिंधी टोपी अजरक वारा जीअं। वाह 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 वाह। हा बस तव्हां साईं संगत ॾिठो इन्हीं खे। अच्छा सवाल पंजो ॿुधाए। उमराणी आहे न? हा ॿुधाए वाह ॿुधाए वाह। हलो फनकारा उन्हीं कहिड़ो ॾो के ॿुधाए। तो मजबूर आहे आशिक मजबूर आहे भली केॾो बि कंदार हुजे भली हिन जहिड़ो हुजे पर मजबूर आहे तॾहिं त पेपर ॾिए थो न। हाणे तव्हांखे लॻे थो तव्हां पास थींदो इहे गाना लिखिया? छो न थींदासीं पास? उहो न थींदासीं त कुकड़ ॾींदासीं। हिन मैट्रिक में भी ये गाना लिखा हुआ माशाल्लाह A1 ग्रेड थी। कुकड़ ॾींदासीं हिन बि ॾींदासीं। जिन मार्का इन कयूं 686 686 A1 ग्रेड। कुकड़ अने समझो असांजे ज़िले तालुका ठुल में समझो पहिरों नंबर है। ये कप इन्हीं के मिलिया? कप इन्हीं के मिलिया। रेडियो में भी फोटो आया हुआ। हा